शहर में रिएक्शन आयो जेके पीपी जा अगवान निकिता शहर में शहरनि को वोट जे लाइ या पंहिंजे जे लाइ इहो सॼे इहो वीडियो आई मां सम्झां थो अहमद अकबर पुल असांजो तमामु सोशल हिन जेका लाटकाइण जा इशूज़ आहिनि उन तमामु दलेरी सां तमामु जेको आहे सो वलवले सां उन्हनि इशूज़ खे उजागर कंदो रहियो आहे। उन माण्हू जे आॾो हाणे मूंखे जेका ख़बर पई आहे त उनजे ख़िलाफ़ु एप्लीकेशन जेको माण्हू हिननि खे सचु ॻाल्हाईंदो जेको आईनो ॾेखारींदो उन ते FIR कंदा या गवर्नमेंट में वेठे इहा करे सघनि था उन्हनि जी मर्ज़ी आहे पर मां सम्झां थो हिन में अवाम अञा वधीक रिएक्ट कंदो। हाणे मुंहिंजो इहो ई आहे त पीपल्स पार्टी 11 साल जी कारकर्दगी जेका आहे उन सां गॾु अवाम में वेंदा त इनशाला अवाम उन्हनि खे ज़रूरु उहा ॿुधाईंदो त भाई केतिरी बहितरी आहे शहर जी या तबाही आहे उहो अवाम उन्हनि खे पाण रिएक्ट कंदो। सर हिन हाणे इदारनि खे कॉन्ट्रोवर्शियल करणु चाहिनि था नैब पंहिंजे जाइ ते कमु करे थी उन में काई बि सियासी इंफ्लुएंस न आहे जेके असांजा क़ौमी इदारा आहिनि इहे मुल्क जे लाइ जेके हर वक़्तु पंहिंजो कमु कनि था सॼे असांजी फेडरेशन जे लाइ कमु कनि था असांजे लाइ कमु कनि था उन्हनि खे कॉन्ट्रोवर्शियल करण जी पंहिंजी कोशिशि करे रहियो आहे बिलावल भट्टाई साहब पंहिंजा पीउ ऐं पुफी जी जेके करप्शन आहे या जेका पार्टी 11 साल करप्शन कई आहे उन करप्शन तो ध्यानु हटाइण लाइ अहिड़ा स्टंट्स करे रहियो आहे। अॻु में बि कया थी अॻु में बि जेको आहे सो पंहिंजो कश्मीर इशू हुजे उन ते वेही पंहिंजो ट्वीट्स कयईं